ख़बर तव्हां शेयर के पिया नाज़रीन रतोदेरो में ड्रग इंस्पेक्टर साहिब ख़ान मिराणी पारां शहर के मेडिकल स्टोरनि जो दौरो कयो वियो आहे। अब्दुल हफ़ीज़ जलबानी की रिपोर्ट मूजिब रतोदेरो में ड्रग इंस्पेक्टर साहिब ख़ान मिराणी टीम से गॾु शहर में क़ाइम मेडिकल स्टोरनि जो दौरो कयो। ॿिनि मेडिकल स्टोरनि तां फिनर्गिंग सिरप ऐं लीफ्लॉक्सिन टेबलेट जा सैंपल किया। जॾहिं ॿिए पासे ड्रग इंस्पेक्टर जे शहर में मेडिकल स्टोरनि ते छापनि जो ॿुधी केतिरा ई गैर क़ानूनी मेडिकल स्टोर हलाईंदड़ स्टोरनि खे ताला हणी फरार थी विया। उन मौके ते ड्रग इंस्पेक्टर साहिब ख़ान मिराणी जो चवणु आहे त रूटीन मुताबिक़ रतोदेरो में मेडिकल स्टोरनि ते विज़िट कयो आहे, कुझु सैंपल वरिता ऐं लाइसेंस चेक कया आहिनि। कुझु ॾींहं अॻु मसइलो थियो हो, दवा मिटाई ईंदड़ मेडिकल स्टोरनि खे सेल कयो आहे। गैर मयारी दवाऊं विकिरो कंदड़ ऐं नॉन रजिस्टर्ड मेडिकल स्टोरनि मालिकनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मेडिकल स्टोरनि ते सफ़ाई दवाउनि खे दर्जा हरारत मुताबिक़ रखण समेत सफ़ाई जे हवाले सां कमियूं कोताहियूं ज़रूरु आहिनि। उन्हनि खे वार्निंग ॾेई आया आहियूं। मेडिकल स्टोरनि ते छापनि जो सिलसिलो अञा सुधो जारी रहंदो।